कमीशन मखसूस सीटुन बाबत सुप्रीम कोर्ट के फैसले खिलाफ नजरसानी अपील दाखिल कराई छड़ी। दरखास्त में चयो आहे त तहरीक इंसाफ के अदालती फैसले में रिलीफ दिनो वियो। पीटीआई केस में पार्टी न हुई ऐं आज़ाद मेंबरन भी सुप्रीम कोर्ट से राब्तो न कयो। अदालती फैसले में कुछ अहिड़न हकीकतुन के तस्लीम कयो वियो जेकी अदालती रिकॉर्ड ते न हुयो। सुप्रीम कोर्ट के 12 जुलाई वारे फैसले जा हुक्म एक पार्टी के हक में आहिनि। फैसले में आईन ऐं कानून के आर्टिकल्स तोड़े शिकन के नजरअंदाज किया वियो आहे। दरखास्त में सुन्नी इत्तेहाद काउंसिल, साहिबजादा हामिद रज़ा, MQM, PP, नून लीग ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। तहरीक इंसाफ इलेक्शन एक्ट तरमीमी बिल सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छड़ियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर अली आईनी दरखास्त सुप्रीम कोर्ट में दाखिल कराई। दरखास्त में इलेक्शन तरमीमी एक्ट के कालअदम करार ॾियण जी अपील कई वई। सुसमा वारे वफाकी वजीर अता तारर जो चवण आहे त पीटीआई बानी शेख मुजीब के हीरो बणाए पेश कयो। संदसि मुजस्सिमो किरंदे ई हाणे हुन यूटर्न वरितो आहे। यूटर्न जी डिग्री हुजे त यूनिवर्सिटियुनि खे गॾियल तौर पीटीआई खे ॾियणु घुरिजे। हिकु पार्टी पार्लियामेंट में मौजूद ई न आहे, उनखे मखसूस सीटूं कीअं थियूं ॾेई सघजनि? छा क़समनामो जमा कराइण बाद को मेंबर पार्टी तब्दील करे सघे थो? पीटीआई बानी 9 मई सान्हे ते मशरूत माफ़ी वठण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त CCTV फुटेजिस में पीटीआई जो हिकु भी कारकुन नज़र आयो त हू माफ़ी घुरंदो। हू फॉर्म 47 वारी हुकूमत सां कंहिं भी सूरत में न ॻाल्हाईंदा। माफ़ी उहो घुरंदो आहे जंहिं ग़लती कई हुजे। हुननि का ग़लती न कई आहे। ज़ुल्म साणनि थियो आहे। 10,000 माण्हुनि खे जेल में विधो वियो। खेनि इलेक्शन विढ़ण न ॾिनी वई। 25 मई जी पिटीशन खे भी न ॿुधो वियो। 9 मई सान्हे जा हू मुतासिर आहिनि, इंसाफ चाहिनि था। मुल्क में 2 या 2.5 महीननि दौरान कुछ भी थी सघे थो। केस चङा ॾींहं नज़र नथा अचनि। अदलिया इदारनि ऐं सियासतदाननि में टकराव वधी सघे थो। सियासतदान पाण में विहण बदिरां जमहूरियत जी बका लाइ सोचनि, खुशफहमी में न रहनि। हालतूं सुठियूं न आहिनि। तहरीक इंसाफ ऐं पीटीआई बानी बंद घिटी में फासी पिया आहिनि। ॾाह पसाई निकिरी सघनि था। PP अॻवान मंज़ूर सां सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हक़ीक़तुनि जी जांच ऐं ॼाण जी तस्दीक वारे कल्चर खे हथी ॾियणी पवंदी। जदीद मवासिलाती टेक्नोलॉजी सबबि नवां चैलेंजिस आॾो आहिनि। ग़लति ॼाण ऐं प्रोपेगेंडा रोकण लाइ ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल थियणु घुरिजे। मीडिया मुआशरे में भाईचारे, इतिहाद ऐं इख़लाक़ी क़दरनि खे हथी ॾियण में किरदारु अदा करे। सदर आसिफ अली ज़रदारी सां पेमराज चेयरमैन मोहम्मद सलीम जी मुलाक़ात। पेमराज जी रिपोर्ट पेश। सदर तरफ़ां जाली ख़बरुनि ऐं ग़लति ॼाण पखेड़ खे रोकण लाइ क़दम खणण जी हिदायत। वफ़ाक़ी हुकूमत राशिद महमूद लंगड़ियाल खे FBR जो चेयरमैन मुक़रर करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। 21 ग्रेड जो राशिद महमूद लंगड़ियाल पावर डिवीजन जे सेक्रेटरी तौर ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो हो। मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाई के क़त्ल केस जी जांच मुकम्मल। जांच ऑफिसर सिराज लाशारी रिपोर्ट SSP घोटकी ऑफिस में जमा कराए छॾी। रिपोर्ट जाइज़े बाद सुभाणे लाॻापियल अदालत में पेश कई वेंदी। कश्मीर के घेलपुर वाले इलाके में बख्शापुर वासी अगवा हथियारबंद ज़वार हुसैन जखरानी के अगवा करे विया। वारसन तरफा मुगवीअ के बाज़ियाब कराइण जी घुर।